नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सियारे जे मौसम ईंदे ई गजरनि जे हलवे जी ख़रीदारी में वाध थी वई है। सीउ में गजरनि जे हलवो सीउ में खाइण जो पंहिंजो ई मज़ो आहे। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु होता है, हलवो ठाहींदा आहियूं। हाणे इहो खाइण में ॾाढो टेस्टी आहे। हाणे माण्हू बि हिते खाइण जे शौक़ सां खाईंदा आहिनि। इन जे करे ई माण्हू ॾाढो बहितरीनु आहे। इनमें बादाम हूंदा आहिनि, पिस्ता हूंदा आहिनि, हर शइ इनमें असीं विझंदा आहियूं। हाणे सुठो बि आहे, देसी घी जो आहे, हर शइ। सियारे में ॾाढो सुठो हलंदो आहे इहो सियारे। त लाज़मी ही शइ गरम गरम मिलंदी आहे, हर वक़्तु गरम हूंदी आहे। त गजर जो हलवो सियारे मौसम में घणो पसंदि कयो वेंदो आहे। इन जी क्वालिटी बि सुठी हूंदी आहे ऐं इन जो ठाहिण तरीक़ो मथां सोबत आहे। पाण फिको माओ आहे, खीर आहे, गजरूं आहिनि, ॿियो मटेरियल बि लॻे थो, खंड वग़ैरह हर शइ इस्तेमालु थिए थी हिनमें। ऐं हीअ जेको शाम जो टाइम सीउ जीअं वधंदो तीअं हिन जी डिमांड में वधीक वाध ईंदी ऐं हलण में बि ऐं ग्राहक खाइण में बि सुठो महसूसु कंदा ऐं पसंदि बि कंदा इन शइ खे। बिल्कुलु माण्हू हिन ॻाल्हि खे चवंदा त यार महांगो आहे जाम, असीं हिन ॻाल्हि खे असीं बि चवंदा आहियूं ग्राहक खे। जिते असीं अॻे फिको माओ 300 रुपया किलो वठंदा हुआसीं, हिते असीं हींअर 500 रुपया किलो फिको माओ वठूं पिया। अॻे गजर 10 रुपया या 20 मिलंदी, हींअर गजर 70 रुपया 80 रुपया किलो गजर मिले पई। हाणे तव्हां पाण सम्झो था त महांगाई केतिरी आहे। हिन वक़्तु त जीअं त ॾिठो वञे त गजरनि जो माओ सियारे जे हवाले सां इंतिहाई हिकिड़ो मुख्य आइटम आहे। तमामु बहितरीनु खाधे खुराक जे हिसाब सां तमामु बहितरीनु शइ आहे, ऐं पर इंतिहाई महांगी थी चुकी है, जेका ग़रीब जे वठण खां तमामु वधी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।